अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल नंबर व्लॉग खे में सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो अवां पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद मिठल खे ॿिए हंधि लिकाए छॾींदो, यानी ॿिनि माण्हुनि जे हवाले करे छॾींदो। उहो उनखे वञी घर लिकाईंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो मिठल जेको आहे उहो रेज़न खे सम्झाईंदो, रेज़न खे चवंदो त उते यानी जिथे मिठल मथां हमलो थियो उते मुराद वारा मौजूद न हुया, उते बल्कि ॿिया माण्हू मौजूद हुया जिथे मिठल मथां हमलो थियो। यानी उन्हनि माण्हुनि खे बि मां सुञाणे न सघियसि त उहे माण्हू केरु हुया ऐं कंहिंजा हुया। मुंहिंजे अंदाज़ सां हू माण्हू जेके हुया रेस मंसूर जा हुया, जेके हींअर मुराद जो साथ ॾेई रहिया आहिनि। रेज़न चवंदो त अगरि हिन हमले में रेस मंसूर ऐं मुराद जा हथ थिया त पोइ इन्हनि खे मां कॾहिं बि बख़्श न कंदसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेज़न जेको आहे उहो वञी हाणे रेस शाह निवाज़ सां मिलंदो। रेस शाह निवाज़ खे चवंदो त मुराद मुंहिंजे माण्हू खे अगवा करे खणी वियो आहे, हाणे तूं पुलिस खे बच त हू हुनजे उताक ते छापो हणी ऐं मुंहिंजे भाउ खे आज़ादु कराए। मूंखे पूरी पक आहे त उते जो भाउ मिठल मौजूदु हूंदो। ऐं रेस शाह निवाज़ चवंदो त मां पुलिस खे ॿुधाए ऐं तव्हांजो भाउ तव्हांखे आज़ादु करे थो ॾियां, मां पुलिस खे कॉल करे ऐं ॿुधाए थो छॾियां। मूंखे बि पूरी पक आहे त पुलिस हुते छापो ज़रूरु हणंदो, यानी मुराद वारनि जे मथां छापो ज़रूरु हणंदो। ऐं हा तूं इन ॻाल्हि जो टेंशन न खण, मां पुलिस खे चवां थो ऐं उनजे मथां ज़ोर रखां थो त तुंहिंजो भाउ अॼु ई राति आज़ादु थी ईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद जेको आहे मिठल मथां ज़ोर रखंदो, यानी उनखे कुटींदो। उनखे चवंदो त जेसीं ताईं तूं अली खान जो ॾसु असांखे नथो ॾी, जेसीं ताईं असां तोखे कॾहिं बि आज़ादु न कंदासीं। मिठल चवंदो त अली खान खे न ई असां मारियो आहे, न ई उनखे असां ॾिठो आहे, न ई उनखे असां अगवा कयो आहे। इहा सॼी चाल ॿिए कंहिंजी अथई। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।